अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ से गॾु आहियां संझा सैयद ऐं आऊं आहियां बिशारत सुमरो। हलंदासीं हिन लाइ सिर्फ़ हुकूमत मुखालिफ़ धुर अॻवान शहबाज शरीफ़ जी रवानगी ख़िलाफ़ दरख़्वास्त वापसि वठी छॾी। हुकूमत लाहौर हाई कोर्ट जे फ़ैसिले ख़िलाफ़ दरख़्वास्त वापसि वरिती। शहबाज शरीफ़ तोइने अदालत जी पैरवी न करण जो यकीन ॾियारे छॾियो। अवाम PTI IMF बजट खे रद्द करे थो। इमरान ख़ान पंहिंजी अवाम दुश्मन साबित करे रहियो आहे। मुल्क में तेज़ी सां गुर्बत वधी रही आहे। बजट में घटि आमदनी वारो तबिको निशाने ते आहे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो बयान चवे थो पहिरीं महांगाई जी शइ 20% ताईं पहुची वई आहे। मुल्क में कोरोना वायरस जा अञा जारी वायरस के वधीक 80 मरीज़ फोत। 24 कलाकनि दौरान 1843 नवां केस रिपोर्ट। कोरोना केसिस जी आकारी शरह 3.90% रही। घोटकी में अदालत क़तल जो ॾोह साबित थियण ते ॿिनि जवाबदारनि खे उमिरि क़ैद ऐं 10 लाख रुपया ॾियण जी सज़ा ॿुधाई। अदालत फारूक ऐं धणी बख़्श आरवाणी खे सज़ा ॿुधाई। लाड़काने जी अदालत ॿिनि धुरियुनि में झेड़े जो ॾोह साबित थियण ते ॿिन्ही धुरियुनि जे 19 माण्हुनि खे अलॻि अलॻि सज़ा ॿुधाए छॾी। हिकु धुर जे 9 ॼणनि खे गॾियल तौरु 29 साल क़ैद ऐं ॿी धुर जे 10 ॼणनि खे 44 साल क़ैद जी सज़ा। नारो में साइदुवार इलाइक़े में नौजवान कुआड़ियूं हणी क़तल 2 ॼणा गिरफ़्तार। मरी बिरादरी जे माण्हुनि रस्ते वेंदड़ हुज़ूर बख़्श बमरो खे क़तल कयो। नवदेरो में 6 महीना अॻु क़तल थियल अली गुल जेहो जा क़ातिल गिरफ़्तार न थियण ऐं घरनि ते काह ख़िलाफ़ सखर लाड़काने रोड ते एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। वारसनि जो चवणु आहे त पुलिस मक़तूल जे क़तल में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार न करे रही आहे। टंडोलायार में पानी जी खोट ख़िलाफ़ आबादगारनि जो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। धरणे सूबे मीरपुर ख़ासि तौरु थरपारकर कराची ऐं हैदराबाद ॾांहुं वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल। आबादगारनि जो चवणु आहे त पाणी न हुअण सबबि ज़मीनूं घेराबा थी वियूं आहिनि। पाणी ॾेई ज़मीनूं बंजर थियण खां बचायूं वयूं आहिनि। ऐं सिंझोरो में 8 मील मोरी भरिसां सुज़ुकी टायर बस थियण सबबि वण सां टकराइजी वई। हादसे में हिकु ॼणो ज़ख़्मी इस्पताल मुंतक़िल। गढ़ी हसन में सभागो लाड़ो वेझो मोटरसाइकिल स्लिप थियण सबबि नौजवान नूरदीन सरकी ज़ख़्मी।